Dear viewers, Assalamu alaikum. Welcome to J2A Academy. Here is Zaid Ali. पाण आलजिब्रा जे हवाले सां तव्हां सां कुझु बेसिक MCQs शेयर कंदासीं। यादि रहे त हीअ MCQs सिर्फ़ जो सिर्फ़ डॉक्टर AQ खान जे स्कॉलरशिप लाइ असीं तयारु कया आहिनि ऐं असां पंहिंजे अकेडमीअ में ॿारनि खे हीअ MCQs प्रोवाइड कयूं पिया। जिन कैंडिडेट्स असांखे जॉइन कयो उन्हनि जे हवाले सां ही बेसिक MCQs ऐं हिन खां पोइ हायर लेवल जा MCQs तव्हां सां शेयर कंदासीं। अञा बि को ॿार इंट्रस्टेड आहे असांजी अकेडमी लाइ पहुचणु चाहे थो त कुंड में ही नंबर साम्हूं अचे थो, सिर्फ़ु 500 रुपया पे कंदो। हिन ते असांजो WhatsApp नंबर आहे, इनबॉक्स में अचे त उन सां डिटेल असां शेयर कंदासीं। पहिरें क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। यादि रहे त पहिरियों त क्वेश्चन ऐं उन जे ऑप्शन खे सम्झणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। छो त एक्स ऐं वाय जो जेको जोड़ आहे उहो शइ ऐं उन्हनि जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो ॿ त वाय जी वैल्यू छा हूंदो। ॾिसो हिते जेकॾहिं हिननि खे जोड़ कंदासीं त वाय ख़तमु थींदो, एक्स जी वैल्यू घणो बचंदो, एक्स ऐं एक्स घणो थींदो 2x, ऐं 6 ॿ घणा थींदा 8, यानी एक्स जी वैल्यू घणो थींदो 4। छो त 2x जी वैल्यू घणो थियो 8, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त एक्स जी वैल्यू घणो हूंदो 4। हाणे हिन 6 मां 4 कट कंदासीं त बाक़ी घणो बचंदो 2, उहो कंहिंजी वैल्यू हूंदो वाय जी वैल्यू हूंदो, घणो हूंदो उहो 2 ए ऑप्शन में मौजूदु आहे। नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। एक्स ते पावर 0 आहे, वाय ते पावर 0 आहे +4, हिननि ॿिन्ही जो जोड़ ऐं वाय जो जोड़ छाजे बराबरि हूंदो। यादि रहे त जॾहिं बि कंहिं वेरिएबल ते ए ते बी ते पावर 0 हुजे उहो हमेशह 1 जे बराबरि हूंदो आहे। हीअ बि 1 आहे, हिते बि सम्झो 1 आहे, 1 ऐं 1 घणो थिया 2, 2 ऐं 4 घणा थिया 6 थिया, सी ऑप्शन में मौजूदु आहे। हीअ पावरफुल MCQ सिर्फ़ु J2A अकेडमी तव्हां सां प्रोवाइड करे पई। अगरि जेकॾहिं ही MCQs तव्हांखे फ़ाइदेमंद साबित थियनि था त असांजे चैनल खे सब्सक्राइब करण में देरि न कंदा। क्वेश्चन नंबर 3 ते वधंदासीं। विच वन इज़ पॉलिनॉमल्स इन वन वेरिएबल। छो त उहो कहिड़ो पॉलिनॉमल्स आहे जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो वेरिएबल आहे। ॾिसो ये ऑप्शन, हिते बि 2, हिते 3, हिते 2 आहिनि सभु पॉलिनॉमल्स, पर चए थो जंहिंमें हिकिड़ो वेरिएबल्स हुजे उहो ए में आहे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे। ॾिसो ए 1/a ते पावर -2, जॾहिं इहो मथे खणी ईंदासीं त इहो -2 जी जॻह +2 थी वेंदो। हाणे ॾिसो हाणे किथे आहे, ॾिसो डी ऑप्शन में, ऐं हिते 2 न हूंदा, सिर्फ़ु इहो हिकु आॾो लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, सिर्फ़ु इहो हिकु सम्झियो वेंदो आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे। इन ट्राइनोमल्स देयर आर दिस टर्म्स। यादि रहे त चए थो ट्राइनोमल्स हुनखे चवंदा आहिनि जंहिंमें घणियूं रक़मूं हुजनि 3, ऐं बाइनोमल्स हुनखे जंहिंमें 2 रक़म हुजनि, जंहिंमें 1 रक़म हुजे उनखे लीनियर चइबो आहे। इहे बेसिक MCQs आहिनि जेके असां तव्हां सां शेयर कयूं पिया। ही पावरफुल MCQs आहे, अक्सर करे अची चुको आहे, इन जे करे मां हिनखे सर्कल कंदुमि। द लेंथ ऑफ रेक्टेंगल इज़ x + y एंड ब्रीथ इज़ x - y, देन एरिया इज़। चए थो ॾिस हीअ हिन जी रेक्टेंगल जी लेंथ आहे, हीअ ब्रीथ आहे, एरिया छा हूंदो, एरिया छाजे बराबरि हूंदी आहे, L × B। लेंथ ऐं ब्रीथ खे पाण ज़र्ब कंदा आहियूं, हीअ लेंथ आहे, हीअ ब्रीथ आहे, हिननि ॿिन्ही खे पाण ज़र्ब करे पोइ क्लास में बि करे आहियूं, क्लास 8 में बि करे आहियूं। हिकु ॾींहुं प्लस जी हूंदी आहे, ॿी माइनस जी हूंदी आहे, छाजे बराबरि हूंदो आहे a² - b² जे, तंहिंजे करे हिते AB न आहे, हिते xy आहे त x² - y²। हिते जेकॾहिं तव्हांखे वैल्यू चेंज करे ॾे, हिते बि प्लस ॾे ऐं हिते बि प्लस ॾे, त पोइ यादि रहे त a + b होल स्क्वायर वारो फार्मूलो लॻी वेंदो। ठीकु आहे। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 7 आहे। इन प्रोसेस ऑफ मल्टीप्लिकेशन ऑफ सेम वेरिएबल देयर देश विल बी इंक्रीज। चए थो ज़र्ब जे प्रोसेस में जेकॾहिं साॻा वेरिएबल हुजनि त उन्हनि जो छा वधंदो, पावर, कोफिशिएंट, कांस्टेंट। यादि रहे त पावर उन्हनि जो वधंदो आहे छा में, मल्टीप्लिकेशन में, ऐं जोड़ जे अमल में छा वधंदो आहे, कोफिशिएंट। छो त x खे x सां ज़र्ब कंदासीं, जवाबु ईंदो x², यानी पावर वधंदो। इन्हनि खे जेकॾहिं जोड़ कयूं आहे त जवाबु अची विया 2x, हिते छा आॾो कोफिशिएंट वधियो। इहे पावरफुल MCQs आहिनि जेके J2A अकेडमी तव्हां सां प्रोवाइड करे पई। डबल ऑफ x जी डबल यानी ॿीण छा थींदो 2x। काफ़ी स्टूडेंट छा कंदा आहिनि x² खे टिक कंदा आहिनि, चवंदा आहिनि इहा डबल आहे, जार x + 2 खे। इन जे करे ऑप्शन खे सम्झणु ऐं सुवाल खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। स्क्वायर ऑफ नंबर z जो स्क्वायर छा थींदो, z², 2z न थींदो z²। विच वन ऑफ फॉलोइंग इज़ नॉट पॉलिनॉमल्स। हेठियनि मां कहिड़ो पॉलिनॉमल्स न आहे। व्यास विच वन ऑफ फॉलोइंग इज़ पॉलिनॉमल्स, नॉट न आहे, हिते पॉलिनॉमल्स। ॿिया सभु पॉलिनॉमल्स न आहिनि, हीअ बि न आहे, हीअ बि न आहे, हीअ बि न आहे, पर हीअ पॉलिनॉमल्स आहे।
पॉलिनॉमर्स जे पॉलिनॉमर्स तव्हांखे नथो अचे त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां पॉलिनॉमर्स खे बाक़ाइदा डिफाइन कयो आहे। तव्हां उतां जेको पॉलिनॉमर्स खे सम्झी सघो था। अगर जेकॾहिं ही वीडियो तव्हांखे पसंद आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट्स भी ज़रूर कंदा जीअं तव्हांजो नोटिफिकेशन असां वटि पहुची सके। ऐं लास्ट में हिकिड़ी शइ तव्हांखे मां अनाउंस कंदो हलां त जेके ॿार डॉक्टर एक्यू खान जी स्कॉलरशिप में 15 तारीख़ वेंदा उहे असां सां हिन नंबर ते राब्तो कनि त उन्हनि सां बाक़ाइदा डिटेल शेयर कंदासीं, कहिड़े क़िस्म जा MCQs ईंदा, कहिड़ा अची चुका आहिनि ऐं पोइनि जेके टेस्टियूं थी चुकियूं आहिनि उन्हनि मां कहिड़ा कहिड़ा क्वेश्चन अची चुका आहिनि। पैटर्न पेपर भी तव्हां सां शेयर कयो वेंदो। 0340270754 इहो ज़ाहिद अली जो नंबर आहे। तव्हां हिन खे व्हाट्सअप नंबर ते डायरेक्ट इनबॉक्स में अची कॉन्टेक्ट करे सघो था।